तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन जे मरकज़ी सॾ ते टंडो खान में कारो ॾींहुं मल्हायो वियो, जिते कोट सगोरी 12 एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते निजी आई चेयरमैन एडवोकेट अब्दुल बासित मेमन, एसओपी ज़िले सदर इमरान लिगारी, पीटीआई अॻवान एडवोकेट अब्दुल लतीफ़ सुमरो, लाला हसन पठान ऐं एसओपी अॻवान इम्तियाज़ नारी 26 ऐं 27 आलमी तरमीम खे रद्द कंदे वधीक चयो। हिन वीडियो में ॾिसंदा ये जेके कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स आहिनि इहे इंतिहाई जेको आहे सो ग़लति आहिनि, इलीगल वे में जेके आहिनि से आयूं आहिनि। इन्हनि खे जेको आहे सो हिते इम्पोज़ करण जा जेके साइड इफेक्ट्स आहिनि उन्हनि ते तक़रीबन सॼे मुल्क में वकला बरादरी उन सां गॾोगॾु सिविल सोसाइटी डिफरेंट पॉलिटिकल पार्टीज़ उनखे सपोर्ट कनि पियूं। इन असांजे वकला जी जेको आहे जदोजहद आहे, जेको प्रोटेस्ट आहे अगेंस्ट 26 एंड 27 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट। इहा अमेंडमेंट बेसिकली जेको आहे हिकिड़ो एक्ट चइजे त हिकिड़ो वार आहे अगेंस्ट द सुप्रीम कोर्ट एंड द इंडिपेंडेंस ऑफ द जुडिशरी and not to the independence of the judiciary। उन सां गॾोगॾु इहो हिकिड़ो वार आहे हर उन जेको आहे सो गैरतमंद जुरतमंद माण्हू ते जेको पंहिंजे इंसाफ़ जे लाइ पंहिंजे जेको आहे सो पंहिंजे हिकिड़े चइजे त गैरत जे लाइ जुरत जे लाइ विढ़े थो ऐं उन्हनि सभिनि खे जेको आहे सो माना इन शइ ते काफ़ी नुक़सान थींदो। इन कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जा नुक़सानात न सिर्फ़ु इन जी आवाम खे पर पाकिस्तान खे थींदा। त इन कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स आणनि वारनि खे जेको आहे सो पुरज़ोर उन्हनि सां अपील था करियूं, उन्हनि खे ज़ोर था ॿधूं त महिरबानी करे इन शइ खे सोचो। इहा शइ ग़लति आहे, इन शइ जा नुक़सानात वॾा आहिनि। वक़्ती फ़ाइदो जेको तव्हांखे पंहिंजो नज़र अचे थो उनखे अगरि साइड ते रखी करे सोचनि त इन जा फ्यूचर जा कॉन्सिक्वेंसिस तमामु जेके आहिनि से ॾुखिया आहिनि। त इन करे महिरबानी करे इनखे जल्द खां जल्द ख़तमु कयो वञे। वकला बरादरी इन जे अगेंस्ट आहे, असां पंहिंजी वकला बरादरी सां गॾु आहियूं ऐं जेको आहे सो उन्हनि सां बिल्कुलु हिमायत करियूं था पंहिंजी वकला बरादरी जी। त उन्हनि सां हर क़िस्म जी प्रोटेस्ट में हर पासे हर जेको आहे सो हिसाब किताब उन्हनि सां गॾु आहियूं। इहा जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इलीगल कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कतन मंज़ूर न कई वेंदी, जंहिंजे ख़िलाफ़ आख़िरी हद ताईं विढ़बो ऐं इंशाल्लाह इनखे वापसि वठराइबो ऐं इनखे जेको आहे सो ख़तमु कराए पंहिंजे मुल्क खे बचाइबो। साईं बिल्कुलु ताज़ी वर्ल्ड बैंक जेका कल्ह रिपोर्ट शाया कई आहे मुल्क जे हवाले सां, उनमें हिननि जेका 26 ऐं 27 आईनी तरमीम आंदी आहे उन ते वर्ल्ड बैंक शदीद तनक़ीद कई आहे। ऐं वर्ल्ड बैंक जेको इहो वाज़े कयो आहे त पाकिस्तान जे अंदरि जेका कानून जी सूरत हाल आहे उहा इहा आहे त हिते अॻे जेको ताक़तवर माण्हू आहे उन ताईं कानून जी रसाई ऐं पहुच कोन्हे का। ऐं 26 ऐं 27 तरमीम खां पोइ अञा बि इहा जेका शइ आहे उहा मज़ीद थी वेंदी हली, मतिलबु ताक़तवर जेको माण्हू आहे उनखे अञा वधीक ताक़त मिली वेंदी हली ऐं ग़रीब जे लाइ जेको कंहिं क़िस्म जो कानून कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त बुनियादी तौर ते 1973 वारो जेको आइन आहे उन आइन ते सभु माण्हू जेको मुतफ़िक़, हालांकि असां 73 जे आइन खे बि नथा मञूं, असां 40 जी करारदादी घुर था करियूं एज़ अ सिंध यूनाइटेड पार्टी। पर जीअं त मुल्क में तरीक़ेकार सॼो 73 वारे आइन जो थो हले, तंहिं करे उन आइन तहत असां जिदोजहद था करियूं। असांजी जिदोजहद जी हासिलात जेका हूंदी उहा 1940 वारी करारदाद हूंदी, पर 1973 वारो जेको आइन आहे उनजी बि हिननि जेको 26 ऐं 27 तरमीम हाणे मुकमल तौर ते उनजी शिकिल जेका आहे उहा बिगाड़े छॾी आहे। उनमें शख़्सियतूं जेके आहिनि उन्हनि खे वधीक ताक़तवर कयो आहे ऐं आम जेको आम अवाम आहे उन जे लाइ जेको हिन क़िस्म जी तरमीम में कुझु बि कोन्हे। 28 तरमीम जेका मुजवज़ा तौर ते ॿुधूं पिया जेका अचे पई त उनमें सूबनि जी जेको 12 ॿिया सूबा ठाहिण जूं ॻाल्हियूं आहिनि। आउं सम्झां थो त इहे सभु उहे ॻाल्हियूं आहिनि जो ही जेके हिन वक़्तु जा हुक्मरान आहिनि उहे मुल्क खे वरी 71 वारी सूरत हाल वारे पासे पिया वठी वञनि। 71 में बि तव्हां ॾिसंदो बिल्कुलु जेको ईअं थियो, आइन ऐं कानून जी लताड़ करे मुजीब खे हिननि इक़्तिदार कोन ॾिनो, नतीजे में पाकिस्तान टुटी वियो हलियो ऐं ही वरी बि जेको इन क़िस्म जी साज़िश ऐं कोशिश आहे। तंहिं करे आउं सम्झूं था त मुल्क जी बाशऊर अवाम ऐं मुल्क जा गैरतमंद वकील ऐं सियासी पार्टियूं गॾिजी सॼी इन तरमीम खे ज़रूरु जेको सो पोइते ख़तमु कराईंदियूं ऐं पार्लियामेंट जो जेको वक़ार आहे ऐं अदलिया जो जेको वक़ार आहे उनखे जेको बहाल कराइण जे लाइ अवाम पंहिंजी जिदोजहद जारी रखे। साईं 26 ऐं 27 तरमीम जेके मुल्क जा हींअर हुक्मरान आहिनि उहे जीअं फिरौन दावा कई रब थियण जी, इन्हनि बि इहा ई दावा कई आहे। 26 ऐं 27 तरमीम इन्हनि जी दावा आहे छो त इन्हनि में हिननि इम्यूनिटी वरिती आहे फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं उन सां गॾु सदर पाकिस्तान, जेको शरीयत में कोन्हे, अल्लाह जे कानून में कोन्हे। ही अल्लाह पाक सां जंग जोटियाऊं आहे ऐं मूंखे यकीन कामिल आहे जॾहिं अल्लाह जी लठ कड़कंदी तॾहिं ही सभु मलिया मेट थींदा। हिननि खे ख़बर हुजणु घुरिजे त जनरल मुशर्रफ केॾांहुं वियो, जनरल ज़ियाउल हक़ केॾांहुं वियो। अहिड़ी तरह
ही नथा ही न सम्झनि त असीं अकेले कुल आहियूं, असीं कानून आहियूं, ॿिया सभु जेको आहे न कीड़ा मकोड़ा आहिनि। न, ईअं कोन थींदो। हे मुल्क आहे, हिन मुल्क में वकीलनि तहरीक आंदी आहे, वरे वकील पंहिंजे खून सां इन तहरीक खे ख़त्म कंदा, इन आईनी तरमीम खे ख़त्म कंदा ऐं मुल्क खे वरी इंशाअल्लाह ताला जमहूरियत ॾांहुं वठी वेंदा। असांखे उमेद आहे त असांजा वकील अमली तौर ते जदोजहद करे सिविल सोसाइटी जी मदद सां हिननि जे तरमीमनि खे ऐं हिननि जी खुदायत जे दावा खे इंशाअल्लाह रद्द कंदा, ख़त्म कंदा, जहन्नम रसीद कंदा। उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं तव्हां ॾिसंदा त जेके इहे दावा करे रहिया आहिनि खुदायत जो, छो त इस्तिस्ना शरीयत में कोन्हे। वक़्त जे सहाबी, वक़्त जे पैगंबर खां, वक़्त जे सहाबी खां जेकॾहिं पुछाणो आहे त पोइ मथां किथां आया आहिनि। इंशाअल्लाह ताला उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं जर्मीमूं जल्दी रद्द थी वेंदियूं इंशाअल्लाह ताला। पाकिस्तान के अंदर 78 सालन का कानून आहे ही कोन, पर बदकिस्मती से जो कानून आइन है उनके असीं मञूं था, उनके बिगाड़ जो है हिते हुकुमरान तबको था ॾियनि, हिते जा डिक्टेटर था ॾियनि, हिते जा अमरीत या माण्हू था ॾियनि। हिते जेको असांखे ॾिनो आहे त जनरल जेको चीफ आर्मी स्टाफ ऐं फील्ड मार्शल जेको रहियो अयूब खान ॾिनो, याया खान ॾिनो, जनरल ज़िया ॾिनो, परवेज़ मुशर्रफ ॾिनो, हींअर जेको सिविलियन मार्शल हले पई 6वीं तरमीम बि आंदी वञे, 7वीं तरमीम बि आंदी वञे, अदालत ते हमलो, पार्लियामेंट ते हमलो, जाली मैंडेट खणी तहरीक इंसाफ जी 204 सीटूं चोरी करे जाली वज़ीर आज़म आंदा विया, सदर आंदा विया, जाली तरमीमूं आंदी वयूं, जाली ज़ुल्म जेको ज़ाब्ता जेके ज़ुल्म जा आहिनि ही जेके बरक़रार रखियो वेठा आहिनि, ही आइन जा बि दुश्मन आहिनि, ही मुल्क जा बि दुश्मन आहिनि, अवाम जा बि दुश्मन आहिनि। महांगाइयूं लॻियूं पयूं आहिनि, बेरोज़गारियूं लॻियूं पयूं आहिनि। असांजी ख़ारिजा पॉलिसी जेका आहे उहा नाकाम थी चुकी आहे। दाख़िला त इहा आहे, असांखे केरु ख़ुदकश करे वञे, ड्रोन हमलो आणी वञे, केरु माण्हू मारे वञे, असांजी एस्टेब्लिशमेंट खे, असांजी एजेंसियुनि खे हुनजी का ख़बर नथी पए। सिर्फ़ु सियासी मुदाख़िलत करे वेठा आहिनि। इमरान खान जेल में आहे, मखदूम शाह महमूद कुरैशी जेल में आहे, उमर सरफराज सीमा जेल में आहे, मारंग बलोच जेल में है, डॉक्टर यास्मीन राशिदा साहिबा जेल में है, सनम बलोच जेल में है, फलक नाज़ जेका आहे जेलनि में आहिनि। सियासी कारकुननि ते लठियुनि जो ज़ीपट लॻो पियो आहे, घरनि ते छापा लॻा पिया आहिनि। हिते कानून जी जेका आहे भनकड़ियूं बि कयूं वञनि, आईनी कानून जी तक़ाज़ाऊं कॾहिं पूरी कोन थियूं आहिनि। ही पाकिस्तान खे इस्तिने सां, इस्तिने छा कंहिंखे हूंदो आहे, इस्तिने ख़लीफ़नि खे कोन थियो त हुननि सभिनीनि खे आवाम खे हक़ हूंदो आहे पुछण जो त बाबा ही तव्हां छा करे रहिया आहियो। हिते इस्तिने चोरनि खे खपे, लुटेरनि खे खपे, आमरनि खे खपे, मुल्क टोड़ण वारनि खे खपे, आइन शिकन खे खपे, या हिते इस्तिना जेको डाकू आहे, जेको लुटेरो आहे, जेको ख़ोनी आहे, जंहिंजे अंदरि वॾनि जरीदनि में नाला लिखिया विया, हिन जी करप्शन जूं जेके दास्तानूं लिखियूं वयूं क़ौमी बैन अल-अक़वामी सतह ते, आसिफ अली ज़रदारी, उनखे इस्तिने सां खपे। ही को अमीन सादिक आहे, ही मुर्तज़ा भुट्टो साहिब जो जेको आहे शहादत जो हुनजो बि कातिल आहे, मोहतरमा जो बि कातिल आहे, जेको ही 6वीं तरमीम जेको आंदी आहे हुनजो हिमायती आहे, इहो 7वीं जेका तरमीम आंदी आहे हिनजो बि हिमायती आहे। ही अवाम जो कातिल है, ही सिंध जा हुकूक, सिंध जा मदनियात, सिंध जा वसीला सब जेको है कदे रजीम चेंज में तो आने, कदे इलेक्शनन के खरीद तो करे, कदे इलेक्शनन के फरोख तो करे, कदे आजाद कश्मीर में धांधली तो करे, कदे ॾाढे जबर ते सिंध जी इलेक्शन तो खरीद करे, कदे इमरान खान जी हुकूमत हो जाए, अमेरिका जे महमूद गेट जो अमेरिका सिफारतकार हो पाकिस्तान जो हुसैन निकानी सां गॾिजी करे इन माण्हू आसिफ ज़रदारी जेको स्कैंडल आयो, जेके आर्टिकल लिखाया, जेको फौज के खिलाफ ॻाल्हायो, जेको इदारनि जे खिलाफ ॻाल्हायो, जेको एजेंसी के खिलाफ ॻाल्हायो, फौज पाकिस्तान के खिलाफ आयो, उनके सलूट करे सदर पाकिस्तान कयो। सदर पाकिस्तान का पोइ इनके इस्तिना ॾियण वई आहे, कानूनी जेको आहे कानून तहफ़ुज़ ॾिनो वियो आहे, जंहिंजी हर माण्हू 25 करोड़ अवाम, वकील, जज ऐं सियासी वर्कर हुनजी सॼी अवाम मुखालिफ़त थी करे। और जज साहिबान आहिनि, अतरुल्ला मिनुल्ला आहे, मंसूर शाह आहे, हाई कोर्ट जा जज आहिनि, पंहिंजे कानून खे, पंहिंजी आइन खे जेको आहे 6वीं ऐं 7वीं हिन जी जेको जाली आइन आहे हुननि जे करे उहे इस्तीफ़ाऊं ॾेई विया आहिनि। वकीलनि रोड ते आहिनि, कौमपरस्त रोड ते आहिनि, सियासी माण्हू रोड ते आहिनि, असां तव्हां रोड ते आहियूं, साफ़ी रोड ते आहिनि। छाजे करे जी इन्हनि चोलिस्तान जा कैनाल ऐं कच्ची कैनाल ऐं जेके इन्हनि ठाहिया पे, थर्ड ग्रेड कैनाल ठाहिया पे, जी अवाम जी ताक़त सां हिननि इहे फ़ैसिला वापसि वरिता। 6वीं तरमीम, 7वीं तरमीम इंशाअल्लाह अवाम जी ताक़त सां, वकीलनि जी ताक़त सां ऐं सियासी समाजी जेके कौमपरस्त मज़हबी जेके बि हर मकतब फ़िक्र जी जेके आइन जमातूं हिन जी ताक़त सां, 25 करोड़ अवाम जी ताक़त सां हिननि खे 6वीं ऐं 7वीं तरमीम वापसि वठणी पवंदी। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेको सो हुकूमत जेको सो 6वीं 7वीं तरमीम जेको सो ज़रिए हिन मुल्क ते हिन जेको सो ताहयात जेको सो हुकूमत में रहण लाइ जेको सो कानून बदिली करे रही आहे।
तव्हांखे ख़बर थी असां वटि अॻु में ई जेको तासिरियो ॾिनो वेंदो आहे त जेको आम माण्हू लाइ ग़रीब माण्हू लाइ हिकिड़ो कानून आहे त अमीर लाइ ॿियो कानून आहे। त तव्हां ॾिसंदा त जेको 27वीं तरमीम ज़रिए हिननि जुडिशली जेको सिस्टम आहे, जेको अदालती निज़ाम आहे, जेको उनखे जेको वेतर कमज़ोर करे छॾियो आहे। ऐं जेको ग़रीब माण्हुनि जी आख़िरी उमेदु जेको हूंदी आहे, जेको अदालतूं हूंदियूं आहिनि, उहो इंसाफ़ या दरब हाणे जेको हिननि बंदि करे छॾिया आहिनि। ॿियो शरीयत इस्लाम जे ख़िलाफ़ बि आहे त जेको हयात खे इस्तना ॾिनी वञे, हीअ शरीयत जे ख़िलाफ़ हिननि कयो आहे। ऐं सदर खे जेको हयात इस्तना ॾिनी आहे, हीअ जेको फ़रूनी निज़ाम आहे, हीअ सिस्टम जी जेको हिननि जेको भंज कड़ी कई आहे। हीअ पाण जेको आइन ते जेको अमल करण नथा कनि, त हीअ जेको आइन ठाहे जेको ॾंडे ज़ोर ते अवाम खे जेको हलाइण था चाहिनि। त अॼु असां तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तानी तरफ़ां टंडो मोहम्मद ख़ान में ब्लैक डे हवाले सां हिते गॾु थियासीं सभु तंज़ीमुनि जा दोस्त। ऐं असां जेको ब्लैक डे ॿाहुनि ते कारिक पटी ॿधी जेको एहतिजाज रिकॉर्ड कराया।